अस्सलामुअलैकुम नाज़रीन, ख़बर शामिल करे रहिया आहियूं ठिकराटो खां। ठिकराटो भरिसां बाअसर ज़मींदार जी चुर्च ते ॻोठ अल जुड़ियो शबाणी ते चइनि थाणनि जी पुलिस जी चढ़ाई। घरनि मां मुबैना फुरलट बाद घरनि खे बाहियूं, औरतुनि ऐं मासूम ॿारड़नि में कीहाट। सखर ज़िले जे चइनि थाणनि मुबारकपुर, संगरार समेत दुबर ऐं सालेपट जी पुलिस ॻोठ अल जुड़ियो शबाणी ते शाम जी वेल चढ़ाई करे मुबैना घरनि मां फुरलट कई ऐं उन बाद घरनि खे बाहियूं ॾेई। मुतासिर ॻोठाणनि शबाणी बिरादरी जे रुस्तम शबाणी, समंदर शबाणी, मज़ार शबाणी ऐं ॿियनि दाहियो त असांजे घरनि मां ज़ोरी पुलिस शाम जे वेल काह करे फुरलोट करण बाद बाहियूं ॾिनियूं आहिनि। जॾहिं त हुननि वधीक इल्ज़ाम हणंदे चयो त पुलिस बाअसर वॾेरे वाजिद शाह जे चवण ते असां ख़िलाफ़ कार्रवाइयूं करे रही आहे।